अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां ईद नमाज़ अदा करण जे लाइ ईदगाह ते पहुची चुका आहियूं। हीअ असांजा दोस्त ऐं असां बि हिते मौजूदु आहियूं। हिते सभु को मुसलो खयों आयो आहे ऐं पंहिंजो विछाए सुफ़ सिधी करे पाण नमाज़ अदा कंदासीं। ऐं मस्जिद में केतिरा ई मुस्लमान अची चुका आहिनि। दोस्त असांजा ॿाहिरि हीअ असांजा दोस्त असांजा ॿाहिरि बि वेठा आहिनि। सभु पंहिंजो पाण ई सुफ़ूं सिधियूं करे छॾींदा आहिनि नमाज़ अदा करण जे लाइ। हाणे इंतज़ारु करे रहिया आहियूं नमाज़ अदा करण जो। हीअ आहे ख़ूबसूरत मस्जिद असांजी, जंहिंजो पीलर हिकु ख़ूबसूरत आहे, जंहिंमें स्पीकर लॻल आहिनि। असां जीअं नमाज़ अदा कंदासीं उहे असां पंहिंजो जेको आहे दोस्तनि खे मुबारकूं ॾींदासीं। हींअर असां दोस्तनि खे ईद नमाज़ अदा करे दोस्तनि सां ईद मिलीसीं, ईद मुबारकूं ॾिनूसीं ऐं ॾाढो ख़ुशि थी असां हाणे रूम ते वापसी वञण जो प्रोग्राम लॻो पियो आहे। रूम ते वञी ॾाढो आराम कंदासीं, ॾाढो निंड्रू कंदासीं। अॼु बसि असां परदेसियुनि जी इहे ई ईदूं आहिनि। असांजे तरफ़ां सभिनी खे ईद मुबारक।